बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु मां आहियां शौकत ज़रदारी। नाज़रीन, तव्हांखे यादि हूंदो अॼु खां कुझु ॾींहं अॻु में असां CNG जे हवाले सां जेका सिंध में बंदिश जो हुकुमनामो जारी थियो उन हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम कयो हो ऐं असां तव्हांखे वाज़े लफ़्ज़नि में इहो अवेयर कयो हो त आइन जो आर्टिकल 158 उन जी क्लियर कट वायलेशन कई वई आहे पीपल्स पार्टी सरकार पारां। ऐं इहा वायलेशन नाज़रीन क़ौमी मफ़ाद में न थी आहे बल्कि सिंध कार्ड खेॾण वारी पार्टी सिंधियुनि जे बुनियादी हक़नि ते धाड़ो हणी रही आहे। ऐं हिन वक़्तु जेको पेट्रोलियम मिनिस्टर आहिनि डॉक्टर आसिम, उहे पाण सिंध जे ई वोटनि सां सेनेटर चूंडिया विया, पर बदकिस्मती सां सिंध खे टोटली इग्नोर कयो वियो। हिन वक़्तु जेके फैक्ट्स एंड फिगर्स मिनिस्ट्री पारां ॾिना विया उन्हनि पारां सिंध जी असां ॻाल्हि कंदासीं त पाकिस्तान जी ओवरऑल 4 अरब 20 करोड़ क्यूबिक फीट गैस प्रोडक्शन मां सिंध मां जेका गैस प्रोड्यूस थिए थी उहा तक़रीबन 2 अरब 99 करोड़ ऐं 80 लख क्यूबिक फीट जेका आहे सा गैस सिंध मां प्रोड्यूस थिए थी। ऐं सिंधी जेका गैस कंज्यूम कनि था या सिंध सूबो जेका गैस कंज्यूम करे थो उहा सिर्फ़ु 1 अरब 72 करोड़ ऐं 20 लख क्यूबिक फीट पर डे जे हिसाब सां कंजम्पशन थिए थी। इन फिगर ते बि अञा ताईं सिंधियुनि जे ज़हननि में केतिरा ई सवाल आहिनि, पर बहरहाल इन फिगर खे जेकॾहिं असां दुरुस्त मञे बि वठूं त उन जे बावजूद बि सिंध सूबे पारां पैदावार जेका सिंध सूबे में जेका गैस जी पैदावार थिए थी उहा तक़रीबन 1 अरब 17 करोड़ ऐं 60 लख क्यूबिक फीट सरप्लस बची वञे थी सिंध जी गैस। उन जे बावजूद बि बदकिस्मती आहे पीपल्स पार्टी सरकार जी त सिंध में ई गैस जी लोड शेडिंग थिए थी, सिंध जूं सनतूं बंदि आहिनि, सिंध में ई एनर्जी क्राइसिस आहिनि। पर उन सां गॾोगॾु नाज़रीन तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जॾहिं कार्बन एमिशन जो ज़िक्र थींदो आहे या जॾहिं बि ओगरा जे हवाले सां जेके रूल्स ऑफ बिज़नेस तय कया विया त उनमें डोमेस्टिक कंजम्पशन खां पोइ फर्स्ट प्रियोरिटी CNG खे ॾिनी वई, छाकाणि त आब हवा जेका ख़राबु थिए थी उनखे बहितर करण जे लाइ जेका CNG गाॾियुनि मां कार्बन जी इमिशन घटि थी थिए एज़ कम्पेयर टू पेट्रोल या डीज़ल जे हवाले सां। पर बदकिस्मती सां असांजी जेका ट्रांसपोर्ट आहे उनजो फीथो रोकियो वियो। ऐं हिते वरी अजब जी ॻाल्हि इहा आहे त सनतकार हज़रात धड़ाधड़ गैस कनेक्शन्स वठणु लॻा ऐं हींअर रोज़राड़ो इहो पियो कयो वञे त तव्हां गाॾियूं हलाइणु चाहियो था या सनतूं। थोरो इहे सभई एस्पेक्ट अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। असांजा तमामु सुठा दोस्त बि आहिनि ऐं यकीनन तमामु वॾा तजिया निगार बि आहिनि। फेडरेशन चैम्बर में बि हू रिप्रेज़ेंटेटिव जी हैसियत सां रही चुका आहिनि, इंजीनियर M.A. जब्बार मेमण साहब। जब्बार साहब वेलकम, तव्हांखे कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। तव्हां दाऊं त कयो था बाबा, हाणे गाॾियूं हलायो या सनतूं हलायो, पर उन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजे महबूब इदारे KESC जा वॾा साईं तव्हां जेको आहे सो पुष्ट पनाही कंदा हुआ त भई KESC माण्हुनि खे भले जेका बिजली जो बिल आहे 9 रुपए यूनिट फर्नेस ऑयल जे रेट ते मोकिले, पर उनखे गैस ॾियो तव्हां 180 mmCFD। इहो ॿिटो मयार छाजे करे आहे? मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जेकॾहिं तव्हां थोरो इन जो तज़ियो कयो त शुरू में इन क़िस्म जी ॻाल्हि जेका तव्हां कयो वेठा उहा ज़रूरु साम्हूं आई ई। उन जो सबबु इहो हो त ट्रेड पॉलिटिक्स में बि जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ो रिलेशनशिप जेको आहे सो ओतिरे तरीक़े सां ज़रूरत महसूसु थिए थी जंहिं तरीक़े सां हिकिड़ो मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में ख़्यालाती माण्हू जेको आहे सो पंहिंजा रिलेशनशिप पॉलिटिशियन सां डेवलप करे थो। हाणे जेकॾहिं ॻाल्हि कयूं त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जेकॾहिं तव्हां आख़िर में कराची चैम्बर में ॾिठो हूंदो त KESC जे ख़िलाफ़ु जेके आहिनि से काफ़ी बयानात बि तव्हांजे साम्हूं आया ऐं KESC जी पॉलिसीअ खे जेको आहे सो कंहिं तरीक़े सां ख़ातिर ख़्वाह न करार ॾिनो वियो ऐं KESC खे निंदियो वियो इन ॻाल्हि खां त KESC प्राइवेटाइज़ेशन थियण खां पोइ पंहिंजूं उहे ऑब्लिगेशन्स जेके प्राइवेटाइज़ेशन एग्रीमेंट जे हवाले सां हूं उहे पूरियूं न कयूं। ऐं इहा ॻाल्हि बि जेका आहे सा जेकॾहिं तव्हां ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल ऐं ॿियनि मुस्तनद इदारनि उन्हनि जे इन काग़ज़ात जे हवाले सां जेके बि ॻाल्हियूं कयूं इंडस्ट्रियलिस्ट उन्हनि खे सपोर्ट कयो। इंडस्ट्रियलिस्ट मुंहिंजो पंहिंजे ख़्याल में कि हिन वक़्तु जंहिं स्टांस ते बीठा आहिनि उहो स्टांस इहो ई आहे त KESC जा मामला जेके आहिनि से शफ़ाफ़ियत खां घणो परे आहिनि। KESC जेका आहे सा बग़ैर पैसनि ॾियण जे सुई सदन गैस खां 2 सालनि अंदरि 32 अरब रुपयनि जी गैस वठी चुकी आहे ऐं उन खां पोइ हिकिड़ो ब्लैकमेलिंग जे ज़रिए ऐं हिकिड़ो उहो प्रेशर जेको मां सम्झां थो मूंखे चवणु खपे या न, पर मुंहिंजो ख़्याल आहे चई बि छॾिजे शायदि जेको आहे सो को सियासी जेके आहिनि से पोयां जेको आहे हिकिड़ी स्ट्रेंथ आहे
प्लस डॉक्टर आसिम जी हिकिड़ी ख़ासि महिरबानी आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त को बि सनती यूनिट जेकॾहिं हिकिड़ा लख रुपए जो बिल जेको आहे सो 3 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं अदा नथो करे त सुई सदन गैस उनजी गैस कटे थी छॾे। सुई सदन गैस हिन वक़्तु पाकिस्तान स्टील मिल सां बि इहो ई रवैयो रखियो, जॾहिं पाकिस्तान स्टील मिल जेका आहे सा का अंडरटेकिंग न ॾिनी, पर सुई सदन गैस जो रवैयो जेको आहे सो KESC हमेशह जेको आहे सो हिकिड़ो KESC सां इश्क न निभाइण जे चकर में त फैज़ुल्ला अब्बासी खे हटायो वियो न। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कि कंहिं हद ताईं इहो तव्हां चई सघो था त फैज़ुल्ला अब्बासी जेको आहे सो KESC जे मामले में जेको आहे सो काफ़ी जेका आहे सा हुन ऐं जे मामले में जेको आहे सो कुझु हिकिड़ो प्रोएक्टिव रोल निभाइण जी कोशिशि कई ऐं उन ज़माने में हुन KESC खां पैसा उगाइण जी ॻाल्हि कई। बल्कि मां बि चवंदुसि त मां बि उन ज़माने में डायरेक्टर हुउसि ऐं उन ज़माने में मां बि KESC जे मामले में काफ़ी हिकिड़ो स्टैंड वठण जी कोशिशि कई हुई। पर जेकॾहिं इन स्टैंड जे पोयां जेकॾहिं असांखे पंहिंजे वज़ारत जी या वज़ीर जी का असांखे पोयां बैकअप न हुजे त आख़िर में मामला कुझु ईअं ई। पर जवाब मेमन काफ़ी माण्हू तव्हांजी इन में लॉबी में बिज़नेस कम्युनिटी में काफ़ी माण्हू जेके आहिनि से बिजली चोर बि आहिनि, गैस चोर बि आहिनि। पोइ बिजली चोर जेके आहिनि उहे चवनि था साईं KESC खे गैस ॾियो, ऐं गैस चोर दाऊं कनि था साईं असांखे गैस कोन थी मिले। पोइ इन ॻाल्हि में केतिरी जस्टिफिकेशन आहे? खुली ॻाल्हायो साईं, सिंध जो केस था विढ़ूं। ॾिसो शौकत, हिन वक़्तु जेको आहे सो सुई नॉर्दर्न ऐं सुई सदन में हाणे तव्हां ॻाल्हि पिया कयो इंडस्ट्रियलिस्ट जी गैस चोरी जी, तव्हां ॻाल्हि वेठा कयो बिजली चोरी जी। हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं असां लॉसिस खे ॾिसूं, मां उते ई तव्हांजे हिन चोरी वारे सवाल ॾे ईंदुसि त 13 सैकड़ो जेके आहिनि 13 अरब रुपए जे बराबरि जेका आहे सा गैस जी लीकेजिस आहिनि ऐं उन लीकेजिस जे ई हवाले सां उन में चोरी बि आहे। हाणे थोरी देरि लाइ इन चोरी जो क्वांटम केतिरो आहे, इन लीकेजिस जो क्वांटम केतिरो आहे? 50 अरब रुपयनि जी गैस जेका आहे सा लीक पई थी थिए। उन में केतिरी चोरी आहे? हाणे उहा चोरी 20 अरब रुपया आहे, उहा चोरी 30 अरब रुपया आहे, उहा चोरी 10 अरब रुपया आहे। उहा कमर्शियल कैटेगरी पे थी करे चोरी, उहा CNG पे थी करे चोरी, उहा जेका आहे सा इंडस्ट्री पे थी करे चोरी, पर ज़रूर चोरी आहे। ऐं तव्हांजो चैम्बर जी पुष्पनाई कनि पियूं चोरनि जूं? न, असां मुंहिंजो ख़्याल आहे फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स जेको आहे सो उन हमेशह क्लियर ॻाल्हि कई आहे न, पर पॉलिसी जे हिसाब सां पॉलिसी जेकॾहिं असां इंस्टांस जबार मेमन ऐं कराची चैम्बर जे माण्हुनि जा नाला खणा न जेके पुष्पनाई कनि था। सो जेकॾहिं कोई मूंखे ख़बर आहे तव्हांखे वरी बिज़नेस वञी करिणो आहे, यू आर अफ्रेड ऑफ सेइंग एनीथिंग, बट जॾहिं सिंध जी ॻाल्हि था कयूं त मतिलबु एज़ अ सन ऑफ सॉइल वी मस्ट टॉक अबाउट द फैक्ट्स। न, मां बिल्कुलु तव्हां सां गॾु आहियां, जेको तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो मां आई एम प्राउड ऑफ दैट। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे असां ॿिन्हिनि में इन मामले में को बि किथे हाशियो कोन्हे, पर एज़ अ स्टांस पॉलिसी स्टांस में गुंजाइश कोन्हे। अच्छा, गुंजाइश कोन्हे, ठीकु आहे, पर पुष्पनाई थिए पई। जेसि ताईं पुष्पनाई जो ताल्लुक़ु आहे त पाकिस्तान में जेको बि सिस्टम आहे उन सिस्टम में रूल्स प्रोसीजर्स ऐं तरीक़ेकार कुझु ईअं ई आहे त हर हंधि चौधरीज़ आहिनि, हर हंधि वॾेरा आहिनि, हर हंधि असांजे बिज़नेस पॉलिटिक्स में वॾा माण्हू आहिनि। नॉन सिंधीज़ जेके चैम्बर्स में वेठा आहिनि उहे पुष्पनाई कनि पिया न, उहो इन करे ॾिसो नॉन सिंधीज़ जेके आहिनि से इंडस्ट्री में ऑलमोस्ट नॉन सिंधीज़ आहिनि, कमर्शियल एक्टिविटीज़ में ऑलमोस्ट सभई नॉन सिंधीज़ आहिनि। जेकॾहिं असां उन खां अॻिते वधी करे कैप्टिव पावर्स जी ॻाल्हि कयूं नॉन सिंधीज़ आहिनि। जेकॾहिं असां अॻिते हली करे प्राइवेटाइज़ेशन यूनिट जंहिंमें KEC बि आहे त उन्हनि खे हलाइण वारा बि नॉन सिंधीज़ आहिनि। लार्ज स्केल मैन्युफैक्चरिंग में सिंधी न आहिनि, पर स्मॉल इंडस्ट्रीज़ में त सिंधी आहिनि न, उहे त वीचारा चोरी कोन था कनि न। कॉटेज ऐं स्मॉल में छाकाणि माण्हू वीक हूंदा आहिनि, उन्हनि ते बार विझणु, उन्हनि ते असरु विझणु ऐं उन्हनि खे चोरीअ खां रोकणु जेको आहे सवलो हूंदो आहे। जिते माण्हुनि जी स्ट्रेंथ वधंदी आहे उते मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में पोइ हुन वटि ताक़त बि ईंदी आहे, पोइ मैनिपुलेट बि करे सघंदो आहे, उहो कनाइवेंस बि कंदो आहे, उहो पंहिंजो पाण खे बचाइण जी सघ बि रखंदो आहे। ऐं जेका ताक़त जंहिंजी तव्हां ॻाल्हि कई त ट्रेड पॉलिटिक्स जे हवाले सां हाणे ही जेका सिधी सही वायोलेशन थिए पई, हिकिड़ो त आइन जी वायोलेशन थिए पई 158 आर्टिकल जी, उन सां रिलेटेड जेके मतिलबु सूबनि जे हक़नि जे हवाले सां जेके आर्टिकल्स आहिनि उन्हनि में त घणी कुझु वायोलेशन आहे, पर उन सां गॾोगॾु जेके ओगरा जो रूल्स हुयूं प्रायोरिटाइज़ कयो वियो उन्हनि जी बि वायोलेशन थिए पई। पोइ इन ते तव्हां छा चवंदो? मतिलबु जेकॾहिं बिज़नेस कम्युनिटी सिर्फ़ु इलेक्ट्रिसिटी जनरेशन या कैप्टिव पावर्स पंहिंजा जेके आहिनि फर्नेस ते ई हलाए, त डोंट यू थिंक के हिन वक़्तु जेको सिंध सूबो सफ़र करे पियो ऐं सिंध जेको हिकिड़ो यकीनन सिंध जो हिकिड़ो जेको कैपिटल आहे, इहो हिकिड़ो मुआशी हब आहे पूरे पाकिस्तान जो, जेको सफ़र करे पियो इहो न करे हा? ॾिसो, सभ खां वॾी अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे, तव्हां जंहिं तरफ़ इशारो कयो त नॉन सिंधियुनि जी तादाद जेका आहे सा तमामु घणी आहे, ठीकु आहे, इकोनॉमिक एक्टिविटीज़ में, पर नॉन सिंधियुनि जो इहो स्टांस जंहिंमें हिकिड़ी भरपूर शिकायत नज़र अचणु खपे त हुकूमत पाकिस्तान आइन जी
वॉयलेशन पे थी करे। तव्हां पहिरें 158 जी ॻाल्हि कई, उन में का हिकिड़ी भरपूर शिदत न वेठी नज़र अचे त उते जेको आहे सो सिंध जे राइट्स खे प्रोटेक्ट करण में कुझु मुंहिंजो ख़्यालु आहे नॉन सिंधिस खे शिदत सां अॻिते अचणु खपे। ॾिसो न, हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं असां अॻिते इन सॼे ॻाल्हियुनि जे मामले खे ॾिसूं त आख़िर कंहिंखे असांजे रेस्क्यू ते अचणु खपे। बची केरु था वञनि, बची नथा वञनि, बल्कि उन्हनि जो हिकिड़ो प्रिंसिपल उसूली किरदारु या हिकिड़ो फ्रंट लाइन किरदारु उहे आहिनि असांजा लेजिस्लेटर्स, उहा आहे सिंध गवर्नमेंट, जेके स्टांस करणु खपे त जेके तव्हां अंग अखर ॿुधाया त हिकिड़े सूबे में एतिरी सरप्लस गैस हुअण जे बावजूदि जेकॾहिं सिंधी में असां 158 ट्रांसलेट करे पंहिंजे सिंधी लेजिस्लेटर्स खे ॾियूं, MPs खे, त सिधी सही तरीक़े सां लिखियलु आहे त सूबे जो हक़ु आहे त पंहिंजे कंज़म्पशन मीट करण खां पोइ जेका एक्सेस गैस आहे उनजो डिस्पोज़ल करे, एक्सपोर्ट करे, ॿियनि सूबनि खे ॾिए, फेडरेशन जे हवाले करे। जेकॾहिं इहो ई आइन चए थो, आर्टिकल इहो ई चवनि था, त कहिड़े तव्हांजे असांजे MPA, कहिड़े मिनिस्टर या इवन असां वटि एनर्जी जी मिनिस्टराणी बि आहे, असां वटि एनर्जी जी सेक्रेटराणी बि आहे, मूंखे ॿुधायो त कहिड़े पॉलिसी पैराडाइम में तव्हां कॾहिं शिकायत कंदे उन्हनि खे टाइम कोन्हे साईं, पावर कॉरिडोर्स वटि टाइम कोन्हे आइन पढ़ण जो, पर आइन जे दिफ़ा जी ॻाल्हि कंदा त आइन पढ़ण जो टाइम कोन्हे। ॾिसो शौकत, जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कयो था त पोइ इन्हनि जी अकाउंटेबिलिटी केरु करे, जेकॾहिं उन्हनि वटि टाइम कोन्हे इन्हनि कमनि लाइ जेके मुंहिंजो पंहिंजे ख़्याल में असांजे इकोनॉमी सां वाबस्तगी आहे। थोरी देरि लाइ मां तव्हांखे जेकॾहिं हिंदुस्तान जे पिक्चर ॾेखारियां त हिंदुस्तान में जंहिं सूबे वटि को कंपेरेटिव एडवांटेज आहे उन कंपेरेटिव एडवांटेज खे हो इस्तेमालु थो करे पंहिंजे सूबे में इकोनॉमिक तरक़ी। हिंदुस्तान जो एग्जांपल न ॾियो, उहो असांखे इलाही अॻिते आहिनि, दे आर अहेड 60 इयर्स। मां कोशिशि कयां थो त असां हिन प्रोग्राम में वेही करे पंहिंजे MPs खे सेंसिटाइज़ कयूं त उहे असांजे हक़नि जी हिफ़ाज़त जेका आहे सा आइन मुताबिक़ कनि। उहो अगरि असांजे हक़नि जी हिफ़ाज़त कंदा पोइ उन्हनि जी सीट जी हिफ़ाज़त केरु कंदो? उन्हनि जी त मेंबरशिप मुअतल थी वेंदी आहे साईं, अहिड़े इशूज़ ते पार्टी क़यादत सां इख़्तिलाफ़ थी वेंदो उन्हनि जो। ॾिसो आख़िर मां थोरी देरि लाइ मज़हब तरफ़ न वञणु चाहींदुसि, पर सभु माण्हू जेके आहिनि से ईअं न आहे जो हुसैनियत खां परे आहिनि। हुसैनियत बि एग्ज़िस्ट करे थी, माण्हुनि में शर्म हया बि आहे, कॉन्शियस बि आहे, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जज़्बो बि आहे, ख़ासि करे मिडिल क्लास असांजो पढ़ियल लिखियल माण्हू जेकॾहिं उहे गॾिजी सची हिकिड़े फोरम्स ते इन्हनि ॻाल्हियुनि खे एजिटेट कनि त शायदि उहे मजबूर करे सघनि था असांजे हिन पावर कॉरिडोर वारनि खे। त उहे तव्हांखे छा थो लॻे त हिन वक़्तु जेको पंजाब जी इंडस्ट्री सफ़र करे पई, एज़ अ कॉम अगरि असां ॻाल्हायूं, पंजाब जी इंडस्ट्री इन करे सफ़र करे पई छाकाणि त सिंध जे इंडस्ट्रियलिस्ट तमामु घणो इंजॉय कयो आहे गैस खे हिते? न, ॾिसो हिन वक़्तु जेका सिंध में तव्हांजे साम्हूं नोटिफिकेशन बि अची चुकी हूंदी त 4 ॾींहं CNG बंदि आहे। तव्हांखे शायदि मुंहिंजो ख़्यालु आहे इन सूरत हाल जी ख़बर हुअणु खपे त संडेस ते जेके 24 आवर्स जेके हलनि थियूं, प्रोसेस इंडस्ट्रीज़, एक्सपोर्ट इंडस्ट्रीज़, उन्हनि जी हिकिड़ो ॾींहुं लाइ गैस बंदि आहे। शायदि मुंहिंजो ख़्यालु आहे इहो ॿुधाइण बि ज़रूरी आहे त प्रेशर प्रोफाइलिंग में प्रेशर बि जेको आहे सो घटियो आहे। उहा शइ जेका कलाक में ठहणु खपे उनखे कुझु टाइम पियो थो लॻे। मां इन टेक्निकल डिटेल्स में न वेंदुसि। वरी ॿिए पासे जेकॾहिं तव्हां हिकिड़े ट्रांसपोर्ट ऐं लॉजिस्टिक्स जे हिसाब सां ॾिसो त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उते कॉस्ट ऑफ डूइंग बिज़नेस जे हवाले सां हिन सूबे खे गैस हूंदे को कंपेरेटिव एडवांटेज न वेठो मिले। डोमेस्टिक जे जेकॾहिं हवाले सां ॾिसूं त उहे माण्हू जेके टर्मिनल्स ते आहिनि, इवन कराची शहर जी ॻाल्हि कयूं त उते माचिस जी तीली जेका आहे सा ॿारे करे उते शोले ॾिसण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं इंटीरियर साइड हलिया वञूं त उते वीचारा कंप्लेंट करण वारनि खे ख़बर ई कोन्हे त कंप्लेंट किथे कजे। उते त माण्हू हींअर बि ईअं लॻे थो ॼण त प्रिमेटिव सोसाइटी में पिया था रहनि, को 17वीं ऐं 18वीं सदी में कॉलोनियल रूल आहे। उन्हनि वीचारनि जी लाइफ में मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में न का अमारत आई आहे, न का फेरफार आई आहे। अञा ताईं उन्हनि जी ज़िंदगी 100 साल पुराणे उन तौर तरीक़े सां जंहिंमें को माण्हू कंहिंखे कंप्लेंट करण जी सलाहियत नथो रखे या कंप्लेंट करण जा फोरम्स नथो ॾिसे, त काफ़ी हद ताईं मुंहिंजो ख़्यालु आहे अर्बन ऐं रूरल सोसाइटी में इन मामले में घणो फ़र्क़ु आहे। ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक वठूं था। नाज़रीन, प्रोग्राम टाइम ते हिकिड़ी शॉर्ट ब्रेक जो, ऐं ब्रेक खां पोइ असां इंजीनियर जब्बार मेमन खां इहो पुछंदासीं त हिन वक़्तु जेका लोड मैनेजमेंट थी रही आहे सिंध में, इहा बद इंतज़ामी आहे या वाक़ई गैस जी खोट आहे? ऐं शुरू में असां तव्हांखे इन करे फैक्ट्स एंड फिगर्स ॾेई छॾिया ताकी तव्हांखे एटलीस्ट एतिरो शऊर हुजे त सिंध में गैस जी का बि खोट न आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जी पंहिंजी चूंडियल सरकार सिंध ते हिकु पासे अॻु वधाया विया आहिनि गैस जा पूरे पाकिस्तान जे लाइ, ॿिए पासे सिंध ते ख़ासि महिरबानी कई वई आहे जो सिंध में गैस जी लोड शेडिंग कई पई वञे। त स्टे ट्यून्ड एंड कीप वॉचिंग आवर शो।
वेलकम बैक नाज़रीन हाणे जवाब मेमन खां पुछंदासीं बद इंतज़ामी या हक़ीक़ी खोट जे हवाले सां उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध में जेके ख़ासि तौर ते सिंध में छा बल्कि पाकिस्तान में जेकॾहिं चवां त जेके 14 डिफरेंट कॉर्पोरेशन्स आहिनि मादनी वसीलनि जूं उन्हनि खे लीडिंग पोज़ीशन में को बि हिकिड़ो सिंधी मौजूदु न आहे ऐं हिन वक़्तु जेके असां तव्हांखे फैक्ट्स एंड फिगर ॾिना त सूबो जेको आहे सिंध इहो पाकिस्तान में सब खां वधीक ऐं सब खां मतिलबु वाफ़िर मिक़दार में गैस प्रोड्यूस करे थो पर बदकिस्मती सां इन्हनि सभिनी कॉर्पोरेशन्स में किथे बि को सिंधी नज़र नथो अचे सिंधी यकीनन तव्हां पाण में जॾहिं डिस्कस कंदा त तव्हां चवंदव सिंधी एतिरा आयल न आहिनि पर बदकिस्मती सां सिंधी हिन वक़्तु जेके माण्हू वेठा आहिनि पोस्टुनि ते उन्हनि खां वधीक आयल आहिनि ऐं जीअं मूं फैज़ुल्ला अब्बासी साहिब जो ज़िक्र कयो फैज़ुल्ला अब्बासी साहिबु अमेरिका मां हिकु ज़बरदस्त क़िस्म जी PhD करे आया ऐं जॾहिं हू SSGC जा MD हुया त उन्हनि बहितरीन नमूने सां न सिर्फ़ु गैस लीकेजिस ते कंट्रोल कयो गैस जी वेस्टेज ते कंट्रोल कयो बल्कि हू हिते KESC खे गैस ॾियण जे मामले में कंहिं बि सियासी दबाव में न आया इन करे डॉक्टर आसिम हुसैन साहिब जूं रिफ़ाक़तूं जे सियासी पार्टी सां उन्हनि जे चवण ते उन्हनि खे हटायो वियो जी जब्बार साहिबु हाणे बद इंतज़ामी आहे या वाक़ई में खोट आहे खोट त आहे कोन तव्हां चवंदो बद इंतज़ामी आहे ॾिसो सिंध में गैस जी त खोट कोन्हे थोरी देरि लाइ तव्हां सॼियूं ॻाल्हियूं एक्सप्लेन कयूं तव्हां आइनी तक़ाज़ा डिमांड जेका आहे सा आंदी कंहिंजे साम्हूं सिंध जे लेजिस्लेचर जे साम्हूं सिंध जे हुकूमत जे साम्हूं सिंधी माण्हुनि जे साम्हूं जेके वरी वोट कंदा आहिनि एग्ज़ैक्टली जेके वरी वोट कंदा हिकिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू जिन खे खपे त इन ॻाल्हि खे एजिटेट बि कनि कंहिं तरीक़े सां मजबूर कनि सिंध जे हुकूमत खे सिंध जे लेजिस्लेटर्स खे त पंहिंजा आइनी हक़ वठनि हाणे थोरी देरि लाइ डॉक्टर आसिम त असांजे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस चयो त असां प्रोपेगेंडा था कयूं हा हाणे ॿिए पासे असां अचूं जेका तव्हां ॻाल्हि कई छा बद इंतज़ामी आहे हक़ीक़त छा आहे जो सुई सदरन गैस जेका सिंध ऐं बलूचिस्तान में गैस डिस्ट्रीब्यूशन जी ज़िम्मेदारी थी खणे उन खां जेॾी महिल बि हीअ चाहिनि था हिकिड़े टेलीफोन ते गैस डाइवर्ट था कराइनि 100 MMCFD ॾियो नॉर्थ में ॾियो यानी साउथ ऐं नॉर्थ वारे कॉन्सेप्ट में जॾहिं चाहिनि उते जेका आहे सा कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि खे मैनेज था कनि छो था मैनेज कनि हाणे थोरी देरि लाइ असां चऊं हिकिड़ी कंपनी आहे उन कंपनी खे मैनेज इन करे था कनि जो 14 कंपनियूं PNR मिनिस्ट्री जे तहत आहिनि जंहिंमें सुई सदन कंपनीज़ 1 तव्हां थोरी देरि लाइ ॻाल्हि कई हिकिड़े MDA जी उन MDA जो टेन्योर पूरो करण खां पहिरीं हुनखे घर मोकिले छॾियो ठीकु आहे जॾहिं त हुनखे हिकिड़ो तमामु वॾो सपासनामो ॾिनो वियो हो त हीउ तमामु सुठो MD आहे हे आहे हो आहे उन सपासनामे जे मौजूदगीअ में उनजो टेन्योर ख़तमु थियो हाणे 14 जेकॾहिं इदारा आहिनि उन्हनि जो माइंड सेट तव्हां सां न आहे तव्हांजी डिक्टेशन जेका आहे सा उतां हले वेठी इस्लामाबाद मां PNR मां ऐं डॉक्टर आसिम पॉलिटिकल वर्कर कोन्हे डॉक्टर आसिम कॾहिं बि को कुनार पसाकी मां वञी इलेक्शन न विढ़ंदो कॾहिं महर मां वञी इलेक्शन न विढ़ंदो कॾहिं डॉक्टर कंदन वारी मां इलेक्शन न विढ़ंदो कॾहिं जेको आहे सो कंहिं बि कादनपुर मां इलेक्शन न विढ़ंदो डॉक्टर जो कहिड़ो वास्तो हुते डॉक्टर जा न हुते को ग्रास रूट लेवल्स आहिनि न डॉक्टर खे हुनजी ज़रूरत आहे डॉक्टर आसिम खे जेकॾहिं का ज़रूरत आहे त हुनखे पंहिंजा जेके कनेक्शन्स आहिनि जिन तहत वज़ीर थियो आहे हुनजी ऑब्लिगेशन सिंधी माण्हू जे वोट सां न आहे सिंध जे लेजिस्लेटर जे वोटनि ते सेनेटर थियो आहे न शौकत तव्हां ऐं असां जेको आहे सो असांजो माइंड सेट ऐं असांजा हिकिड़ा इमोशन्स ऐं असांजूं हिकिड़ियूं जवाबदारियूं एज़ ए सिंधी हुअण जे हैसियत में आहिनि कता कलामी जे लाइ माज़रत हिन वक़्तु असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि अवामी तहरीक जा सरबराह आहिनि ऐं तमामु वॾा सियासी लीडर साईं रसूल बख्श पलीजो साहिबु अस्सलाम वालेकुम पलीजो साहिबु तव्हांखे भलीकार चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में पलीजो साहिबु हिन वक़्तु जेको सिंध सां गैस जे मामले ते हिकिड़ी नाइंसाफ़ी कई पई वञे सिंध जी पंहिंजी चूंडियल नुमाइंदा सरकार तरफ़ां ऐं आइन जे आर्टिकल 158 जी जेका वायलेशन थिए पई असांखे इन ते क़ौम परस्त जेके आहिनि वॾी डिमॉन्स्ट्रेशन कंदा नज़र न पिया अचनि छा सबबु आहे अॼाण एतिरा मसाला थी विया आहिनि जो माण्हू मन ॿाहिरि केॾा हूंदा कहिड़ी ॻाल्हि करियां चो तरफ़ यानी पंहिंजे तइलीमी अदारनि में कतल थिए तइलीमी अदारनि में कतल गांव बंदि थी विया आहिनि हिन पासे गैस बंदि थी विया आहिनि माण्हू बुखनि था मरनि पुछूं कनि पिया दुनिया कहिड़ी ॻाल्हि माण्हू खे पंहिंजे फसाद जो ख़बर न आहे ऐं रुॻो नारा आहिनि रुॻो तकलीफ़ूं आहिनि रुॻो लफ़ाज़ी आहे वरी गछा आहिनि रुॻो कचा आहिनि रुॻो कूड़ आहिनि ऐं इन दुनिया में माण्हू ॻाल्हाए माण्हू बेज़ार थी पिया आहिनि एतिरा अज़ाब आहिनि एतिरियूं तकलियूं आहिनि कि माण्हू सभिनी खां रुॻो रड़ियूं बि नथो करे सघे
मतलब हाणे तव्हां जहिड़ा सीनियर ऐं हिकिड़ा मोटिवेशनल फोर्स रखंदड़ माण्हू बि मायूस थी चुका आहिनि। तव्हां इहो मैसेज ॾियण था चाहियो पलियो साहब, इहो ॾाढो ख़तरनाक मैसेज आहे। चऊं था मायूसी ॻाल्हि न कतई न, असीं चऊं था त एतिरा घणा थी विया आहिनि जो उन्हनि जी बयानु करण वारनि लाइ असांजा ॿिया दोस्त वेठा आहिनि ऐं उन्हनि जी कजे। हाणे ॻाल्हि हिन ते कजे उन्हनि जे मसइले जो हल कहिड़ो कजे। पर साईं हिते गैस वाफ़िर मिक़दार में मौजूदु आहे ऐं आइन में बि आहे 158 आर्टिकल। मुझो साईं हिते त सिंध में गैस वाफ़िर मिक़दार में मौजूदु आहे, उन जे बावजूदु सिंध जूं सनतूं, सिंध जा CNG स्टेशन्स बंदि आहिनि ऐं सिर्फ़ु जेको आहे सो हुकुमनामा जारी थियनि था इस्लामाबाद मां। हिकिड़ी शइ असां वटि मौजूदु आहे, उन जे बावजूदु बि सिंधी उन खां महरूम छो आहिनि, इन ते त कुझु अॻिते थियणु घुरिजे न। वॾेरा जेके आहिनि तुंहिंजो को तर्क न आहे चवंदा हे चवंदा चपल विकिणी पंहिंजो मुतबरी कंदा, कुर्सियूं मिली वेंदियूं आहिनि त गैस अचनि, अवांजी चालीन में उथनि, अवांखे जाइल बनाइनि, अवांखे बुखूं कटाइनि, अवांखे फ़ाइदा कनि, तव्हांजो जुल्फ़कार अबाद ठाहे तव्हांजा ॿेड़ा ॿूड़ींदा अमरीका जे हयाल शुरू कनि, हे कुर्सियुनि जी छा विझनि। पर साईं पोइ बि एज़ अ सीनियर कौम परस्त अॻवान तव्हांखे लॻे नथो त ईअं चुप करण सां मसला हल कोन थींदा? असीं चुप नथा करियूं, असीं तयारी था करियूं छा थियणु खपे। असीं चाहियूं मोबिलाइज़ कयो पिया साईं, थियणु खपे त हिन जे बारे में हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो सिंधी क़ौम जो उभार थियणु खपे, सभिनी शयुनि खे गॾे। ठीकु साईं, असां त पंहिंजो हिसो विझूं पिया एज़ अ सिंधी चैनल ऐं असांखे सभिनी माण्हुनि वटि वेंदो। वॾी महिरबानी पलियो साहब, असांखे सिर्फ़ु तव्हांजो हिन ते वर्जन वठिणो ऐं तव्हां अञा सुजाॻ आहियो ऐं माण्हुनि खे मोबिलाइज़ कयो पिया। थैंक यू वेरी मच जी। पलियो साहब चयो त एतिरा मसइला आहिनि, हाणे कंहिं ते ॻाल्हायूं, पर असांजो तव्हां ख़बर आहे हिकिड़ो प्लैनिंग हूंदी आहे त भई पंहिंजे टॉपिक ते ई असांखे रहणो आहे। जी मूं हाणे ॻाल्हि पे कई बिज़नेस कम्यूनिटी ख़ासि तौर ते KESC जो केस छो विढ़ंदी आहे, छाजे करे? मुझे पंहिंजे ख़्याल में कि हिते जेकॾहिं तव्हां छा हिननि जा शेयर आहिनि या हिननि खे बाक़ाइदा का फ्री ऑफ कॉस्ट का बिजली जा कुझु यूनिट्स मिलनि था या छा मसलो आहे, या वरी के फ़ोनूं अचनि थियूं? त खुली ॻाल्हायो न मेमण साहब, छो भला हाणे ॾिसो मूंखे मजबूर न कयो वञे, वधीक तिखियूं ॻाल्हियूं कया। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में KESC लाइ जेका गैस जी तक़ाज़ा हे कंदा आहिनि उन में थोरी देरि लाइ असां बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में चऊं हिकिड़ा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि। वेस्टेड इंट्रस्ट छा आहिनि त असांजी जेका बिजली आहे उहा उन जे दौरानीअ में फ़र्क़ु थो अचे, जंहिंखे लोड शेडिंग जो लफ़्ज़ ॾिबो आहे। ऐं KESC जेका आहे असां उन जे मोट में चए थी त गैस असां वटि घटि आहे, इन करे असां लोड शेडिंग वधायूं वेठा। जीअं जीअं गैस जी जेका मिक़दार घटिजे थी ईअं ई लोड शेडिंग वधाइनि था। ऐं ख़ासि करे हिन दफ़े हुननि तमामु हिकिड़ो मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में डिसिप्टिव मैनर में यानी इंडस्ट्रियल लोड शेडिंग कुझु एतिरी वधाइण जी कोशिशि कई जो आख़िर गवर्नर हाउस ताईं ॻाल्हि वई ऐं उते वेही करे हिकिड़ो फ़ैसिलो थियो, ब्लैकमेलिंग पंहिंजे पीक ते पहुची वई। उते वेही करे फ़ैसिलो थियो त 180 MMCFD गैस ॾिनी वञे। जॾहिं त शौक़त मां तव्हांखे ॿुधायां त पोएं विंटर में कराची इलेक्ट्रिक सप्लाई खे 100 खां वधीक गैस कॾहिं न मिली हुई। 180 जेकॾहिं कराची इलेक्ट्रिक सप्लाई खे गैस ॾिनी वेंदी बग़ैर पैसनि जे, ॿुधायो मूंखे बग़ैर पैसनि जे, त उन जे लाइ पाकिस्तान स्टील मिल बंदि कजे, उन जे लाइ CNG स्टेशन्स बंदि कजनि, उन जे लाइ फौजी जेका फर्टिलाइज़र कंपनी बंदि कजे, उन जे लाइ CNG स्टेशन्स बि सभु बंदि कजनि। पोइ बि वधि में वधि उहा 34 खां 35 MMCFD थिए थी, उन में हिकिड़ो ॾींहुं जेका पंहिंजो इंडस्ट्री बंदि थिए। 34-35 हिकिड़ा MMCFD KESC खे डाइवर्ट करण लाइ बाक़ी सॼी जेका आहे सा सनत ट्रांसपोर्ट सॼियूं जेके बि रिक्वायरमेंट्स आहिनि उहे तव्हां बंदि कयो सिर्फ़ु छा लाइ, KESC लाइ। छा इहो दुरुस्त आहे? बग़ैर पैसनि जे गैस ॾियणु चाहियो था? तव्हां खां पुछो थो छा इहो दुरुस्त आहे? मां तव्हांजी मीटिंग में आयो आहियां न, तव्हांजा वॾा जेके लीडर चवनि था पंहिंजे पाण खे, उहे रोइनि था ख़ुदा जे वास्ते असांजो नंढड़ो ॿारु KESC मरी वेंदो, हिनखे गैस ॾियो। हा, पर मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में तव्हांजी पंहिंजी बिज़नेस कम्यूनिटी सपोर्ट कयो आहे। अॼु जेका सनतूं गैस जी लोड मैनेजमेंट बर्दाश्त कनि पियूं सिर्फ़ु पंहिंजे अफ़ालनि जे करे, तव्हां एग्री कयो था हिन सां? न, मां तव्हां सां एग्री थो कयां त कराची इलेक्ट्रिक सप्लाई जे बारे में जेको आहे ऐं SSC जे बारे में हिकिड़ो कंपोज़िट क़िस्म जी जेका आहे सा अप्रोच न रही आहे। माना अप्रोच वेस्टेड रही आहे, अप्रोच जेका आहे सा सिंगल पार्टी इंट्रस्ट ते रही आहे। इहा अप्रोच न रही आहे त SSGC बैंकरप्ट पे थी थिए। SSGC 32 अरब रुपया जेका आहे लहणे ऐं SSGC खे गैस प्रोड्यूसर्स खे 37-38 अरब ॾिया आहिनि। अॼु SSGC प्रो गैस डॉक्टर आसिम जे चवण जे ख़रीद करण खां पोइ ओधर वठी जेका आहे बैंकुनि खां इहो जेका आहे असां गैस कंपनी ख़रीद कई आहे। SSGC बि हक़ीक़त में तमामु जल्दी रेलवे
PIA ऐं जेके बि स्टेट ऐं पब्लिक एंटरप्राइज़िस आहिनि बैंकरप्ट खे सम्झूं उन्हनि जे हुन में हिसे में शामिलु थींदी जेकॾहिं KESC उन्हनि खे पैसा न ॾिना। हाणे KESC पैसा न वेठी ॾे, ॿियनि हर कंहिं खां त SSGC पैसा वसूल करण जी ताक़त बि रखे थी, सलाहियत बि रखे थी, इन्हनि खां नथी रहे। हाणे इन जो जेको आहे सो जवाबु तव्हां जेकॾहिं इहो सम्झो था त असांजी सपोर्ट आहे त यस आई कैन से कि पार्टली यस असांजी सपोर्ट जे करे KESC जेका आहे सा काफ़ी हद ताईं इन ब्लैकमेलिंग खे कामयाबु करण में कामयाबु थी वई आहे। ॿिए दफ़ा मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, मूंखे इहो ॿुधायो हिन वक़्तु जेका आइन जी वायोलेशन थिए पई इन ते अगरि को बि माण्हू आइन जी वायोलेशन करे थो त उन ते कहिड़ो मुक़दमो हले थो? मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस इहो पियो थो चए, आर्गूमेंट्स पिया था साम्हूं अचनि त एग्ज़ीक्यूटिव खे कमु नथा करणु ॾियो, आर्गूमेंट पिया साम्हूं अचनि त तव्हां डीस्टेबलाइज़ पिया था कयो, आर्गूमेंट्स पिया था साम्हूं अचनि त तव्हां असांखे कमु ई नथा करणु ॾियो। जवाबु छा आहे हुननि जो? असां आइन जी पासदारी था कयूं, असां आइन मुताबिक़ तव्हांखे कम ते हलण ते मजबूर कंदासीं। जेकॾहिं तव्हां आइन ते आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी थिए त उन ते कहिड़ो मुक़दमो हलंदो? मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं तमामु सवले तरीक़े सां पुछो, कंहिं वकील खां पुछो, मां वकील त न आहियां, आर्टिकल 6 गद्दारी ॿियो छा आहे? गद्दारी बिल्कुलु। ऐं सनतकार हिन वक़्तु जेको KESC जो केस विढ़नि पिया उहे बि गद्दारी जे ज़िमरे में अचनि पिया। तव्हां जेको KESC जे बारे में जेको वरी तकरारी बार ॾिसो तकरारी कमेंट्स नथो करणु चाहियां, आई जस्ट वांट योर पॉइंट ऑफ व्यू। माना गद्दारी जो मुक़दमो हलणु घुरिजे? KESC ते कहिड़े नुक़्ते नज़र खां तव्हां KESC खे गैस ॾियो, भले पोइ सॼो मुल्क बंदि थी वञे। बिल्कुलु ग़लति आहे। KESC जेकॾहिं पैसा नथी ॾे, गैस न ॾियो, KESC खे फोर्स कयो, मतिलबु तव्हां जूं चैम्बर्स बि गद्दारी जे ज़िमरे में ईंदियूं? मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जेकॾहिं को बि माण्हू थोरी देरि लाइ असां जेकॾहिं जुडिशियल एक्टिविज़म खे ॾिसूं त मां आई विल कंसीड कि को बि उहो कमु जेको आइन जे इनहराफ़ी आहे अल्टीमेटली मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जेकॾहिं जुडिशियल एक्टिविज़म जो शिकार थियो त उहो ई शिकार थींदो जीअं हिन वक़्तु हालात जेके आहिनि से थोरी देरि लाइ असां ईअं सम्झूं त कुझु अहिड़े तरफ़ प्रोसीड कनि वेठा। अलाह ख़ैरु कंदो। मां त वेल विशर आहियां, पीपल्स पार्टी जो वोटर आहियां, पर मुंहिंजे पंहिंजे ज़ाती ख़्याल में जेको आहे सो पीपल्स पार्टी पंहिंजो वक़्तु जेको आहे उनखे घटाइण में डॉक्टर आसिम जेकॾहिं मज़ीद रहियो त पीपल्स पार्टी जो वक़्तु ॾिसो हिते वरी तव्हां सियासत करे न, मां तव्हांखां प्योर हिकिड़ो बिज़नेस जो सुवाल पुछो न, तव्हां वरी सियासत करे, मूं तव्हां पुछो त कोन तव्हां पीपल्स पार्टी जो वोटर आहियो या न आहियो, देन वाई आर यू एक्सप्लेनिंग? या तव्हां सिंध सां सचा थियो, या तव्हां सिंध सां सचा थियो, या हिन वक़्तु जे हुक्मरान सां सचा थियो जेके सिंध सां गद्दारी कनि पिया? मां हिकिड़ो जमहूरियत पसंदि माण्हू आहियां। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कंहिं बि हुकूमत खे टेन्योर पंहिंजो पूरो करणु खपे, जमहूरी तौर ते माण्हुनि जो ॾिनल वक़्तु पूरो करणु खपे, पर जेकॾहिं उहे के ग़लतियूं कनि थियूं तव्हांजे टेलीविज़न जे ज़रिए उहा ज़रूरु ॻाल्हि चइजे ॿुधनि। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ वापसि। नाज़रीन, जेकॾहिं का बि धुर, को बि माण्हू, को बि इदारो आइन जी वायोलेशन कंदो, आइन जी वायोलेशन यानी कि आइन जी भञकड़ी कंदो, त उहो आइन में ई उनजे लाइ सज़ा ॾिनल आहे आर्टिकल 6। ज़रूरी न आहे त क़ौमी सलामती जे मामले में इन केस जेके कमीशन्स ठहनि पियूं उनमें हुसैन हक़ानी जेकॾहिं मुलविस हूंदो त हिन वक़्तु घणा माण्हू इहो शोर कनि पिया त हुसैन हक़ानी पोइ गद्दारी जे ज़िमरे में ईंदो, पर हिन वक़्तु जेका ही सिंध सूबे सां ज़्यादती पई कई वञे पीपल्स पार्टी जे सरकार में, ऐं जेको सिधो सो आइन जी भञकड़ी करे सूबे जे अंदरि 4 ॾींहं गैस बंदि हूंदी या CNG स्टेशन्स बंदि हूंदियूं, लेकिन इहा बि आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। ऐं इन ते सिंध जे माण्हुनि खे ज़रूरु सोचणु घुरिजे त आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी जी सज़ा जेका आइन में ॾिनल आहे त पोइ उनजे ज़िमरे में केरु केरु अचे थो। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ जब्बार मेमण सां कुझु वधीक तिखियूं ॻाल्हियूं। स्टे ट्यून्ड। वेलकम बैक नाज़रीन, असां ॻाल्हायूं पिया गैस जे मामले ते, ऐं हाणे अदर साइड ऑफ द पिक्चर तव्हांखे ॿुधायूं था। जीअं मूं शुरू में चयो त 14 कॉर्पोरेशन्स आहिनि, न उनजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में कंहिं सिंधी जी नुमाइंदगी आहे, न ई उनजे कंहिं बि हेड पोस्ट ते को सिंधी वेठल आहे। पर जेकर असां मादनी वसीलनि जी ॻाल्हि कयूं, थरकोल हुजे, गैस हुजे, ऑयल प्रोडक्ट्स हुजनि, सभ खां वधीक कंट्रीब्यूशन हिन सूबे जी आहे, पर बदकिस्मती सां हिन सूबे सां तमामु घणी ज़्यादती आहे। ऐं ज़्यादती जी कहिड़ी ॻाल्हि कयां मां, 2 साल अॻु में जेको फेडरेशन चैम्बर जा इलेक्शन्स थिया उनमें जॾहिं सिंध जो वारो आयो त उनमें को सिंधी ॻाल्हाईंदड़ सदर मुंतख़िब न कयो वियो, उहो बि कराची मां मुंतख़िब थियो। ऐं हाणे हिकिड़ो तमामु वॾो इशू मां तव्हांजे साम्हूं रखां थो, लश्करी रईसाणी साहिबु हिन भेरो बलोचिस्तान तरफ़ां कॉन्टेस्ट कयो, पर असांजा नाम निहाद बिज़नेस कम्यूनिटी जा लीडर जिन जे बारे में हाणे जब्बार मेमण बि ॻाल्हाईंदा, मूंखे उमेदु आहे ऐं मां ख़्वाहिश थो कयां त उहे ॻाल्हाइनि ऐं खुली ॻाल्हाइनि। उन्हनि लाहौर मां हिकिड़े माण्हू खे
बलोचिस्तान जी सीट ते फेडरेशन चैम्बर जो सदर मुक़ररु कराइण जी भरपूर कोशिश करे रहिया आहिनि। मामलो कोर्ट में वियल आहे ऐं यकीनन पोइ वोटनि ते ई फ़ैसिलो थींदो। पर इहे कुझु नाइंसाफ़ियूं आहिनि नाज़रीन। अॼु खां माज़ी में असां बलोचिस्तान जे बारे में रोईंदासीं ऐं मूंखे हिकिड़ी ख़ौफ़नाक पिक्चर नज़र अचे पई त ईअं न थिए थी किथे सुभाणे असां सिंध जे बारे में बि इहे ॻाल्हियूं कयूं त सिंध सां ही नाइंसाफ़ी थी, ही नाइंसाफ़ी थी, ऐं पोइ सिंध में के पहाड़ त आहिनि कोन, पोइ थी सघे थो सिंधी माण्हू पोइ रणपट में वञी वेही रहनि या जंगलनि में वञी वेही रहनि। बहरहाल इहा हिकिड़ी ख़ौफ़नाक पिक्चर आहे जेका असां तव्हांजे साम्हूं रखी आहे। जी जब्बार, हाणे 14 कॉर्पोरेशन आहिनि, तव्हां मुंहिंजे ख़्याल में कंहिं हिकिड़ी कॉर्पोरेशन में डायरेक्टर हुयो, तव्हांखे छो कढियऊं? ॾिसो, क़ानूनी तौर ते जेकॾहिं थोरी देरि लाइ पंहिंजे बारे में त सच ॻाल्हाईंदो न। क़ानूनी तौर ते मां डायरेक्टर 3 सालनि लाइ इलेक्ट थियुसि। जेकॾहिं मां क़ानूनी जंग विढ़ां जंहिंजी तव्हां मुंहिंजो ख़्यालु आहे काफ़ी तकलीफ़ बि वेठा कयो ऐं मोटिवेट बि कयो था त मूंखे रहणु खपे, पर डॉक्टर आसिम जो ख़्यालु हो त मूंखे वञणु खपे। हाणे जेकॾहिं डॉक्टर आसिम जेको आहे सो मूंखे कढी करे हिन वक़्तु 14 डायरेक्टर सां हुआसीं, उन में हिकिड़ो अकेलो मां ई सिंधी हुउसि। ऐं इहा ॻाल्हि मां डॉक्टर आसिम खे चई बि, मां चयो त सिंध जे तरफ़ां मुंतख़ब थियल वज़ीर हिकिड़े सिंधीअ खे बि नथो रहणु ॾिए, इन जी छा एक्सप्लेनेशन आहे? ऐं हुन वटि का एक्सप्लेनेशन कोन्हे। हलो मां त सुई सदन सुई नादरनि में हिकिड़ो सिंधी कोन्हे जॾहिं त इहा गैस सिंध जी आहे जेका उते बि डिस्ट्रीब्यूट थिए थी। OGDCL में हिकिड़ो आहे, उहो इन करे जो MNA आहे, ख़ामोश तबियत जो MNA, सुठो माण्हू अमीर शाह जामोट मात कयो वीचारो वेठो आहे, इज़ अ गुड मैन। उन खां पोइ इंटर स्टेट जेका छा थी करे जेके बि असां वटि पाइपलाइनूं अचण वारियूं आहिनि, ॿाहिरां गैस इम्पोर्ट थींदी, उन गैस खे कहिड़े तरीक़े सां इंजेक्ट करे कीअं प्रोपोर्शन, हिकिड़ो बि सिंधी कोन्हे हुते। मूंखे ॿुधायो ही सिंध मां चूंडियल वज़ीर असांजे कहिड़े कम जो जेको सिंध मां जेको आहे सो आइन जे मुताबिक़ जेकॾहिं असां ॻाल्हायूं थोरी देरि लाइ एम्बिग्विटीअ खे बि खणी साम्हूं रखो, पर हुनखे जंहिं लॻायो हुनजो कमु त थिए पियो न। ॾिसो न, थोरी देरि लाइ जेकॾहिं सिंध हुकूमत खे मां साईं काइम अली शाह साहब करप्शन जो ॿुधायो, करप्शन जो ॿुधायो, मूंखे करप्शन जो ॿुधायो। पैसा ठाहे पई मिनिस्ट्री पैसा पे थी ठाहे। ॾिसो, मां इन बारे में इन करे चवंदुसि न त मां कंहिं माण्हू वरी ॾिसो नाला खणंदो त माण्हू जेके ॾियनि था बेगूं भरे, मां जेको आहे सो न कंहिं प्रोसिक्यूशन एजेंसीअ जो हिकिड़ो को आंसर आहियां। एज़ एन अफेक्टी, as a son of the soil of Sindh, as a businessman who is very much disturbed, I am asking you in that context के छा करप्शन इन मिनिस्ट्री में हले पई या न पई हले, ऐं तव्हां यकीनन इहो तव्हांजे दिमाग़ में हलंदो हूंदो ऐं तव्हां इहो सम्झी विया हूंदो त मां तव्हां खां इहो सवाल छो पियो पुछां। ॾिसो, हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं असां करप्शन जे हवाले सां जेकॾहिं मूंखे हिन मिनिस्ट्री जो ॿुधायो, पर टाइम ॾाढो घटि आहे। मां तव्हांखे सिर्फ़ु हिन पैराडाइम में खणी ईंदुसि त सुप्रीम कोर्ट में LNG इम्पोर्ट ते केस हलियो हो ऐं सुप्रीम कोर्ट उनखे जेको आहे सो नल एंड वॉइड कयो, तव्हांजे साम्हूं आहे, ठीकु आहे न। उन खां पोइ जेको आहे सो जेका हिन वक़्तु गैस शॉर्टेज आहे, उन गैस शॉर्टेज में या बद इंतज़ामी चओ, बदनज़मी चओ, जेको चओ, त जेका कुनार पसाकीअ में असां वटि 300 MMCFD गैस अवेलेबल आहे 4 सालनि खां, सभिनी खे ख़बर आहे। 4 सालनि खां उहा गैस इन करे सिस्टम में न वेठी अचे त पहिरियों LNG वारो जेको मसइलो थियो उन में सुप्रीम कोर्ट उनखे सही करार न ॾिनो ऐं सुप्रीम कोर्ट जे नज़रुनि में इन में करप्शन एलिमेंट्स हुआ जेके इन्वेस्टिगेट थियण। रेंटल पावर प्लांट ॾिसो न, रेंटल पावर प्लांट वरी मां चवंदुसि त मां बि गैस आहे कोन, मां ॾिसो न, मां बि तव्हां वांगुरु यानी ख़बरुनि जो ओतिरो ई हिसो आहियां, अख़बारुनि पढ़ण जो ओतिरो ई हिसो आहियां जेतिरो तव्हां आहियो। तव्हां बिज़नेस कॉरिडोर में वेठा आहियो, इन करे मां तव्हां खां इहे सवाल पुछां थो। मुंहिंजो ख़्यालु आहे शौकत हिते तव्हां जेको आहे सो मां चवंदुसि त मां बिल्कुलु हिकिड़े सदाकत साहब, ही ॿई कुर्सियूं ॾाढियूं ख़तरनाक आहिनि, हिन साइड ते हुजो या हुन साइड ते हुजो, ॻाल्हि सची करणी पवंदी। तव्हां जेके चाहियो था त मां इन करे इन ॻाल्हि ते तबसरो बि शायदि करणु घणो पसंदि न कंदुसि जो इहे केसिस सुप्रीम कोर्ट में आहिनि, इहे केसिस हलनि पिया था, इन्हनि केसनि ते तमामु घणी ॾे वठि आहे। थोरी देरि लाइ जेकॾहिं मां पंहिंजे हिन डिस्कशन खे शॉर्ट करण जी कोशिशि कंदुसि त मां ॿियनि माण्हुनि वांगुरु ज़रूरु ईअं चवंदुसि त इहे सबजुडिस ॻाल्हियूं आहिनि, इहे कोर्ट कचहरी में हलनि वेठियूं। तव्हां इन ते जेको आहे सो सुठी राय फरार सुठी आहे, मूंखां वठण जे बजाए इंतज़ारु कयो, आख़िरी फ़ैसिला कयो। सुठी राय फरार आहे, सुठी राय फरार आहे। हाणे तव्हांजे इंट्रस्ट जो सवाल थो अचे, हीउ जेको 14% प्राइस हाइक थी आहे, छा इहा सही थी आहे? तव्हां एज़ अ बिज़नेसमैन इन खे कीअं था ॾिसो? बिल्कुलु ग़लति थी आहे। हाणे छो ग़लति थी आहे लॻायो फैक्ट ॾिसो न, बिल्कुलु ग़लति थी आहे। छो मां तव्हांखे थोरो हाणे ख़ुर्शीद शाह चए थो इहा त अञा घटि थी आहे। ॾिसो छो सुई सदन गैस ऐं सुई नॉर्दर्न गैस जॾहिं बि टैरिफ इंक्रीज़ लाइ वेंदा आहिनि त ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी हिकिड़ो टाइम टेबल ॾिनो हो, उन टाइम टेबल में हिकिड़ियूं लिमिट्स हुयूं, हिकिड़ा लॉक्स हुआ त
त हिन खां वधीक असां तव्हांखे लीकेजिस जंहिंमें थेफ्ट बि आहे अलाउ न कंदासीं। उहे लॉक जेके आहिनि से ओगरा ख़ुदि भॻा लॉक भञी करे उन्हनि जे सभिनी लीकेजिस, बद इंतज़ामी, इनएफिशिएंसी, वॉट एवर यू कॉल इट, जंहिंखे तव्हां कॾहिं कॾहिं करप्शन बि चओ वेठा, उहे सभु लॉक्स भञी करे उन टैरिफ जो हिकिड़ो हिसो ठाहियो वियो। ठीकु आहे, इते केरु ज़िम्मेदार आहे? मुंहिंजो ख़्यालु आहे असां बिज़नेसमैन, असां इंडस्ट्रियलिस्ट, असां उहे माण्हू जेके स्टेक होल्डर्स आहिनि। असां मां कंहिं बि वञी करे इन्हनि केसिस खे प्लीड न कयो त आख़िर ओगरा उहे लॉक्स छो भॻा। ओगरा जेकॾहिं 1% जेके गैस जा लॉसिस अथव उहे 1 अरब रुपए जे बराबरि आहिनि। 4.5 अरब खां वधीक जेको आहे सो अलाउ लॉसिस न थियणु खपनि। ओगरा उहे 7 अरब रुपया अलाउ करे छॾिया। हाणे जेकॾहिं ओगरा 7 अरब रुपया रुगो SSGC हिकिड़े कंपनी खे अलाउ करे थी त उते फ़र्ज़ु कंहिंजो, मुंहिंजो बि हो, आई थिंक आई शुड ऑल्सो। मां कराची चैम्बर में तव्हांखे ॻाल्हि हूंदो, डॉक्टर कमाल जेको आहे हिन ते वर्किंग पियो करे, मुंहिंजो ख़्यालु उन्हनि खे खपे एजिटेट कनि, उन्हनि न कयो। हाणे थोरी देरि लाइ सब्जुडिस खे कढी करे वापसि था अचूं। कोर्ट जेको आहे उन पाण स्टे ॾिनो त जेको ठीकु आहे 7% अलाउ कयो। हाणे इहा जेका इंक्रीज़ आहे इन द गैस प्राइज़िस, उहा लीकेजिस, इनएफिशिएंसीज़ ऐं बद इंतज़ामीअ खे लिकाइण लाइ इहा इंक्रीज़ आहे। ठीकु आहे, हाणे थोरी देरि लाइ वरी वापसि था अचूं कंहिंदा जेका इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट आहे। हैफ़ हुजे असां सिंधियुनि ते जेके माठ कयो वेठा आहिनि। छो? तव्हां ॾिसो, गैस डेवलपमेंट सरचार्जिस जेके आहिनि उहे ट्रांसफर थींदा आहिनि, कंसोलिडेटेड फंड जो हिसो न आहिनि, उहे ट्रांसफर थींदा आहिनि प्रोविंस खे। डॉक्टर आसिम चयो त 50% उन मां प्रोविंसिस ॾियनि त असां कैपेक्स कयूं, कैपिटल एक्सपेंडिचर कयूं, नयूं लाइनूं आणण लाइ, ऐं जितां प्रोडक्शन वधीक थिए थी उते वधीक ॿार हूंदा। एग्ज़ैक्टली। हाणे तव्हां ॾिसो त मां इवन साईं नवीद कमर सां बि ॻाल्हायो हो। मां साईं नवीद कमर खे चयो त हीउ जेको इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट सरचार्ज पियो थो आणे, इहो त वरी हिकिड़ो आइनी तौर ते मुफ़ाहमती ॻाल्हियुनि जी भञ कड़ी आहे। फेडरल गवर्नमेंट कैन नॉट लेवी एनी गैस डेवलपमेंट सरचार्ज इन एनी अदर नेम। हुन हिकिड़ो ॿियो नालो ॾेई इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट सरचार्ज जो ॾेई करे सिंधियुनि खे लुटियो आहे। लास्ट नोट तव्हां चयो त तव्हां हिन गैस प्राइसिस जी हाइक खे कोन था मञियो, जॾहिं बि अघु वधनि था तव्हां चयो था साईं घोड़ा ॾे ज़ुल्म थी वियो, त बंदि करे छॾियो न सनतूं। ॾिसो ब्रदर, लेट दी एक्सपोर्ट गो टू ज़ीरो लेवल। पहिरें त इन ॻाल्हि ते असां, छो जो तव्हां अॼु न कंदो त आहिस्ते आहिस्ते पाणे बंदि थी। पहिरें त असां हिन ॻाल्हि ते अचूं त इहा जेका इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट आहे गैर क़ानूनी आहे, गैर आइनी आहे। जेकॾहिं आहे त इहा प्रोविंसिस खे मिलणु खपे, नॉट द फेडरल गवर्नमेंट। इन जो थोरो एक्सप्लेनेशन बि इहा ॾियूं त जेको बि कैपिटल एक्सपेंडिचर थींदो आहे उन ते रेट ऑफ रिटर्न त जेको आहे सो बिल्ड थींदो आहे। हिते तव्हां माण्हुनि खां 41 अरब रुपया वठण बि चाहियो था, रिटर्न बि 41 रुपया करण था चाहियो। व्हाट इज़ दिस? इते वरी मां ॻाल्हि कंदुसि त बिज़नेसमैननि खे, इंडस्ट्रियलिस्ट खे, स्टेक होल्डर्स खे इहा रिसर्च, मूंखे बार बार इशारा थियनि पिया, मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो जेकॾहिं हीउ 14% हाइक तव्हांखे मंज़ूर न आहे तव्हां तालो छो नथा लॻायो? तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जीअं तव्हां जेको आहे सो साईं पलीजे साहिब खे चयो हो, कालाबाग डैम ते एॾी वॾी हुन मूवमेंट कई, सलाम था पेश कयूं। शायदि तव्हां मोटिवेट करण जी कोशिशि कई, तव्हां बि इन्हनि प्रोग्रामनि में मोटिवेट कयूं त असां सभु गॾिजी जेके ताला छो नथा हणो। मूंखे यादि आहे इट्स बीन लाइक 4 years, जॾहिं बि अघु वधंदा तव्हां धमकियूं ॾियो था त असां तालो हणी छॾंदासीं, असां चाबी हुकूमत खे असां नथा हलाए सघूं, तंग थी आहियूं। हाणे त हणो। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में की तव्हां जेका ॻाल्हि वेठा कयो इहा आहे त असांखे कहिड़े एजुटेशनल लेवल ते अचिणो आहे। सनतकार ऐं बिज़नेसमैन जेके आहिनि से हिकिड़ा पैसा लॻाइनि था, अक्सर उहे पैसा कर्ज़ वरितल आहिनि। 692 अरब रुपया हिन वक़्तु गैर क़ाबिले वापसी थी विया आहिनि। हाणे जेकॾहिं सनतकार ताला लॻाइनि त तव्हां चाहियो था त उहे जेके आहिनि से वधी करे 1000 अरब, मतिलबु तव्हां वेट कंदो बैंक्रप्सी जो त तव्हां बैंक्रप्ट थी वञो। न, अलाह करे बैंक्रप्ट न थियो। आई विश के तव्हां न थियो, पर लॻे ईअं थो। चलो, वॾी महिरबानी जवाहर मेमन। नाज़रीन, तव्हां इंजीनियर जवाहर मेमन खे ॿुधो। मूं पोएं हफ़्ते इहो प्रोग्राम इन करे कयो छाकाणि त मूं तव्हांखे थोरी इंडिकेशन बि ॾिनी त ज़रियनि मां इहा ख़बर पई त हाणे इहे हालतूं वधीक ख़राबु थींदियूं, थी सघे थो महीनो खनि गैस बंदि थी वञे। ऐं अॼु जी तव्हांखे आउं डेवलपमेंट ॿुधायां त कल्ह राति वज़ीर दाख़िला ऐं डॉक्टर आसिम हुसैन जी CNG एसोसिएशन जे उहिदेदारनि सां मुलाक़ात थी ऐं उन्हनि खां मोहलत घुरी 3 महीननि जी त पब्लिक ट्रांसपोर्ट में जेके CNG सिलेंडर्स आहिनि उन्हनि खे चेक कराए उन्हनि खे हिकु बहितर ऐं करार वाक़ई इस्तेमालु सिलेंडर्स करार ॾिनो वेंदो। उनखां पोइ 3 महीननि जी मोहलत वरिती वई ऐं जॾहिं उहे उहिदेदारान मीटिंग मां निकिता त उनखां पोइ असांजी वज़ारत दाख़िला एतिरी एक्टिव थी वई जो उन्हनि क्रैक डाउन शुरू करे छॾियो। इन क्रैक डाउन जो रिएक्शन इहो थियो त CNG जे उहिदेदारनि मूंखे पर्सनली फ़ोन करे चयो त जेकॾहिं इहो क्रैक डाउन जारी रहियो त हू सिंध ऐं बलोचिस्तान में महीनो
CNG स्टेशन बंदि करे छॾंदा। नाज़रीन, हाणे हीउ सॼो हिकिड़ो ड्रामो आहे जेको मां तव्हांजे साम्हूं ॻाल्हि रखां पियो, ऐं मूं हुन दोस्त खे बि चयो हो हीउ ड्रामो इन करे आहे जो सिधो सां त गैस बंदि करे नथा सघनि। इन करे हाणे इहो ड्रामो कयो पियो वञे त पब्लिक ट्रांसपोर्ट ख़िलाफ़ु जेकॾहिं क्रैक डाउन थियो त पोइ CNG स्टेशन्स बंदि कया वेंदा। यकीनन का केमिस्ट्री कोन थी ठहे, पर यकीनन हिन हुकूमत माज़ी में जेतिरा बि ड्रामा कया आहिनि उन्हनि मां हिकिड़ो ॿियो ड्रामो इहो ई सही। पर बदकिस्मती आहे असांजे सिंध जे अवाम जी त सिधो सौ सिंध जी मुंतखब कयल मेजॉरिटी सां मुंतखब कयल सरकार सिंध खे विसारे वेठी आहे ऐं सिंधी अॼु बि उन्हनि खे यादि कनि था, अॼु बि उन्हनि जी जय जय कनि था ऐं मूंखे यकीन आहे त ईंदड़ इलेक्शन में शायदि वोट बि उन्हनि खे ॾियनि। पर पंहिंजे हक़नि ते जेके धाड़ा लॻी रहिया आहिनि, जेकॾहिं असां उन्हनि जी हिफ़ाज़त न कंदासीं, छाकाणि त मुआशिरो एसि ताईं ख़राबु कोन थो थिए जेसि ताईं ज़ालिम ज़ुल्म कंदो रहे थो, बल्कि मुआशिरो उन वक़्तु ख़राबु थींदो आहे जॾहिं मज़लूम ज़ुल्म बर्दाश्त कंदो रहे थो। इहो फ़ैसिलो हाणे तव्हांखे करिणो आहे त अॼोके प्रोग्राम में असां जेका ॻाल्हि कई उहा केतिरी सही हुई, केतिरी ग़लति हुई, ऐं अॼु जेके तिखियूं ॻाल्हियूं असां कयूं पंहिंजे दोस्त जब्बार मेमन सां, उहे केतिरियूं सही हुयूं ऐं केतिरियूं ग़लति हुयूं। शौक़त ज़रदारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।